सिंध समूरी सोन सिंध सजी सुरहान मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में। अस्सलाम वालेकुम अक मौजूद दोस्तों, कीअं आहियो? उमेद है बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। अॼु असांजे यूट्यूब चैनल ते ऐं असांजे फेसबुक आईडी ते इंतिहाई नंढड़ो टैलेंट आहे असांजे इलाइक़े जो, बहितरीनु इंसानु आहे। सुबुह खां पोइ जेका असां नंढड़े जी कोशिशि हुई, हर अचे पियो। हिनखे कंहिं ॿुधायो त वफ़ा सुमरो लाहौती जेका आहे असां यूट्यूब ते असांजा फ़नकारनि जा ऐं उन्हनि जा इंटरव्यू वठंदो रहे थो, त उन हवाले खां अॼु मूं वटि पहुतो ऐं तक़रीबन मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो जेका असां सैलून जी दुकान हुन ते नंढड़ो कमु कंदो आहे ऐं हुनजी अकुल खे ऐं हुनजी ज़हानत खे सलाम पेश कयां थो। संदसि आवाज़ु एतिरो मिठड़ो आहे, वधीक तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधूं था नंढड़े खां। गुलाम मुर्तज़ा। तमामु बहितरीनु लॻे रहियो आहे ऐं मां शुक्रगुज़ार आहियां वफ़ा सुमरो लाहौती जो, जंहिं मूंखे वीडियो ठाहियो। जी नंढड़ा, तव्हां हिन असांजे यूट्यूब चैनल ते असांखे, असांजे सामिन खे, असांजे ॿुधंदड़नि खे तव्हां छा ॿुधाईंदव? जी गज़ल ॿुधाइणु चाहियां। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ, सुबह तक तुझे से बिछड़ कर मुझे जाना है कहाँ, सोचने के लिए एक रात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, अपनी पलकों पे सजा रखे हैं जुगनू मैंने, अपनी आँखों में छुपा रखे हैं आंसू मैंने, मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, आज की रात मेरा गम में मोहब्बत सुन लो, इन कब कबाते हुए होठों की शिकायत सुन लो, आज है इज़हार ख्यालात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह।
ज़बरदस्त हीअ असांजा इंतिहाई प्यारा नंढड़ा शहज़ाद अली मंगणहार पाण आहिनि ऐं कंडियारी शहर खां हिन जो तालुक़ु आहे ऐं हिन वक़्तु जेका असां अरिड़हें मील ते कंहिं सैलून जी दुकान ते कमु कंदा आहिनि। दिलि चाहियो त नंढड़े ॿार में हिकु ख़ुदा जो रूप हूंदो आहे ऐं असांजे जेका असां हिन पेज ते नंढड़े खे ख़ुशि करण ख़ातिर हिकिड़ो वीडियो रखियोसीं। उमेद असांजा बहितरीनु वीडियोज़ तव्हांखे पसंदि ईंदा। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे अॻे कंहिं वीडियो ताईं अॻे कंहिं यूट्यूब व्लॉग ताईं ॾींदा मुर्की मोकल हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा चङो पार बेड़ा सिकुंजे सगंजा चिके जल्द छेड़ा चङो पार बेड़ा ख़ुदा।